लखी मुरवत में दहशतगर्दन जो मस्जिद ते हमलो एक कैडेट बहादुरी सां वढ़ंदे शहीद। ISPR जो चवण आहे त लखी मुरवत में दहशतगर्दन सांझीअ जी नमाज़ दौरान मस्जिद ते हमलो कयो। हमले दौरान कैडेट आरिफुल्ला बहादुरी सां वढ़ंदे शहादत माणी। नमाज़िन ते हमलो कंदड़ बुज़दिलाणो अमल दहशतगर्दन जी हक़ीक़ी नज़रिए खे ज़ाहिर करे थो। कैडेट जो बहादुरी वारो अमल दहशतगर्दी जी लानत ख़त्म करण लाइ फोर्सिस जे अज़्म जो सबूत आहे। चीफ जस्टिस काज़ी फाइज़ सां चयो आहे त हू कानून ऐं कागज़नि ते हलंदा आहिनि। सच जी ख़बर अल्लाह खे आहे। खेसि केस ॿुधंदे अंदाज़ो लॻाइणो पवंदो आहे त सच छा ऐं कूड़ छा आहे। आइनी बहिरान खां पोइ खेसि बलूचिस्तान जो चीफ जस्टिस मुक़ररु कयो वियो। बलूचिस्तान में मुक़ररी खां पोइ संदसि ज़िंदगी तब्दील थी वई। बलूचिस्तान जे वकीलनि जी मदद सां कमु अॻिते वधायो। जजनि जी मुक़ररी खां पोइ साल फ़ाल अदलिया कमु शुरू कयो। सुप्रीम कोर्ट में पहिरियों कमु रजिस्ट्रार जी मुक़ररी जो कयो, जेको दुरुस्त साबित थियो। ॾोहिटी शिकायत कई त मार्गला हिल्स ते रेस्टोरेंट छो किराया विया आहिनि। माहौल बहितर न हूंदो त जानवर छा इंसाननि जो बि दुनिया में रहणु मुश्किल थी वेंदो। चीफ जस्टिस काज़ी फाइज़ ईसा जी मान में फुल कोर्ट रेफरेंस नामज़द चीफ जस्टिस यहया आफरीदी समेत जजनि ऐं वकीलनि जी शिरकत। जस्टिस काज़ी फाइज़ ईसा अदलिया में ॿाहिरी मुदाख़लत जा दर खोलिया। माज़ी में अॻूणे चीफ जस्टिस साकिब निसार लाइ रेफरेंस में बि शिरकत खां इनकार कयो। काज़ी फाइज़ ईसा लाइ रेफरेंस में शिरकत न करण जा सबब वधीक परेशान कंदड़ आहिनि। चीफ जस्टिस जो बुनियादी फर्ज़ शहरनि जे बुनियादी हक़नि जी हिफ़ाज़त करणु हूंदो आहे। काज़ी फाइज़ ईसा अदलिया खे कमज़ोर करण ऐं पंहिंजा कानून ठाहिण खे मुनासिब ग्राउंड फराहम कयो। जस्टिस मंसूर अली शाह चीफ जस्टिस काज़ी फाइज़ ईसा जे मान में रेफरेंस में शामिल थियण खां इनकार करे छॾियो। इस्लामाबाद में पेशी खां पोइ कैदी अटक मुंतकिल कंदड़ पुलिस वैननि ते हथियारबंद जो हमलो, फायरिंग पथराव, 4 पुलिस एहलकार ज़ख़्मी। PTI जे 3 MPS समेत 82 खां वधीक कैदी फरार थियण खां पोइ ॿीहर गिरफ़्तार। 4 हथियारबंद सोघा। IG इस्लामाबाद नासिर आफ्ताब जो चवण आहे त D चौक एहतजाज जे 82 जवाबदारनि खे अदालत में पेशी खां पोइ अटक जेल मुंतकिल करण दौरान हथियारबंदनि हमलो कयो। PTI जे 3 MPS समेत समूरनि कैदियुनि खे ॿीहर गिरफ़्तार कयो वियो आहे। MPA जे पुट समेत 18 खां 20 हथियारबंदनि पुलिस ते हमलो कयो। MPA जे पुट हिकु पुलिस एहलकार समेत 4 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। सुचमा वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ तरफ़ां पुलिस वैन ते हमले में तहरीक इंसाफ़ मुलविस करार। संदसि चवण आहे त तहरीक इंसाफ़ कैदियुनि जी वैन ते मनसूबाबंदी तहत हमलो कयो। पुलिस बहादुरी जो मुज़ाहिरो कंदे कैदी भॼाइण जी कोशिश नाकाम बणाए छॾी आहे। वाक़े जो केस दाख़िल करे मुलविस माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। कंहिं सां का बि रिआयत न कई वेंदी। वॾे वज़ीर मुराद अली शाह आख़िरकार तकरारी चोलिस्तान कैनाल जी मंज़ूरी रोकण लाइ वफ़ाक़ खे ख़त लिखी छॾियो। सिंध TV न्यूज़ जे इन्वेस्टिगेशन सेल ख़त जी कापी हथ करे वरिती। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवण आहे त सिंध खे चोलिस्तान कैनाल ते ख़दशा आहिनि। मामिलो CCI में हुअण सबबि CDWP मां मंज़ूरी रोकी वञे। SN इक़बाल वाइदो कयो त CCI मां मंज़ूरी ताईं चोलिस्तान कैनाल जी मंज़ूरी न ॾिनी वेंदी। वाइदे बावजूदि मंसूबो एक्निक में मोकिलियो वियो आहे। खैरपुर जी सेशन कोर्ट ॿाहिरां हथियारबंदनि जी फायरिंग, पेशी ते आयल 3 ॼणा मारिजी विया। मारिजी वियलनि में कोट जी वासी शकील हातिम ऐं बरकत कांदड़ो शामिल। मक़तूलनि जे वारसनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। ठेड़ी बाईपास ते धरणो। वॾे वज़ीर मुराद अली शाह वाक़े जो नोटिस वरितो। रिपोर्ट तलब। सूबाई घर वज़ीर जियास अलंजार तरफ़ां 2 जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी हिदायत। कोटड़ी में घरू अणबड़ता मुड़स थां ज़ाल क़तल। साइड थाणे जी हद में जवाबदार हरचंद पंहिंजी घरवारी रूपी खे खट जो पाव हणी क़तल करे छॾियो। जवाबदार गिरफ़्तार। ऐं रावलपिंडी टेस्ट ते पाकिस्तान जी गिरफ़्त मज़बूत। 334 रन्सनि जे जवाब में इंग्लैंड जी टीम ॾुखियाईनि जो शिकार। 3 विकेटुनि जे नुक़सान ते 24 रन्सूं। क़ौमी टीम खे अञा बि इंग्लैंड ते 53 रन्सनि जी सरसी। पाकिस्तान तरफ़ां सऊद शकील जी सेंचुरी, साजिद खान जूं 48, नोमान अली जूं 45 रन्सूं।